कारा घणा पर कारह कंहिं कंहिं जी लहे। दोस्तों, हिकिड़े ॻोठ में हिकिड़े नौजवान ते कारह जो इल्ज़ाम लॻो। खेसि जरगे में सॾायो वियो। जरगे जो मेंदार पाण बि इश्क मजाज़ीअ में फाथल हो। इश्कबाज़ीअ जे चालुनि जी ॼाण सबबि नौजवान मथां मड़ियल कारह खे सचो साबित करे वियो। इल्ज़ाम साबित थियण बाद जरगे वारनि नौजवान खां पुछो त इल्ज़ाम तो ते साबित थी चुको आहे, हाणे ॿुधाए त तुंहिंजी सज़ा कहिड़ी हुअणु घुरिजे। घबराहट में नौजवान जा हिकिड़ा पघर लथा पए त ॿिया चढ़िया पए। दिलि में चवण लॻो त भोतार ऐं मां ॿई साॻी ॿेड़ीअ जा सवार आहियूं। मां कारो साबित थियो आहियां ऐं हू जरगे जो मेंदार हुअण सबबि ॻाढ़ो आहे। ॾोह त ॿई कयूं पिया, पर पकड़िजी मां पियो आहियां। इन्हनि सोचुनि में गुम ॾिसी जरगे वारनि खांइसि साॻियो सवाल दोहरायो। नौजवान पंहिंजे बचाव में चयो त कारा घणा आहिनि पर कारह कंहिं कंहिं जी लहे। हाणे जेका सज़ा ॾियणी अथव सा ॾियो। मतिलब त ऐबनि खां आजो फ़क़ति हिकु अल्लाह ई आहे। ॾोह हर को करे थो, को लिकी, को पधरो। ॾोह घणा कनि था, पकड़िजे को थो। इन बारे में अव्हां छा पिया चओ, कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो ऐं हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूर कजो।